थींदा। हलिया हलिया वेजी वरी कुजा जो मांगर सेठ रात पांजो माल सां भरियल बेड़ो पकड़जी पियो आहे। मांगर सेठ यो तो कम ॾाढो ख़राब थी वियो। पर या जुरत कई के मूंखे लगे थो मीरू इहा हरकत इहो इंस्पेक्टर जमाल ही करे सके थो। मांगर सेठ इंस्पेक्टर जमाल जो पाणीअ में वञे कुजा? मीरू हर कंहिंखे पंहिंजे पेट जो सूर आहे। हर को चए थो त बस रातो रात अमीर थी वञा। पर मुंहिंजो नालो बि मांगर आहे। मुंहिंजो जंहिं हिकु होड़ो फुरियो त हुनजी जाइ ते 10 होड़ा फुरींदुसि। पोइ भली इहो इंस्पेक्टर जमाल पाणीअ ते अची पेरा खणे। मांगर सेठ हुकम कर त हाणी वञी समुंड में होड़न जी लाइन न लॻाए छॾियां। हाणे ड्रामा सीरियल पाणी ऐं प्रीत जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।